नासिर 27 आईनी तरमीम की मंजूरी लाइ सेनेट जो इजलास 3:30 वगे ताईं मुलतवी कियो वियो आहे। पीपल्स पार्टी अॻवाननि सां गॾिजाणी बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त 27 तरमीम अॼु ई सेनेट मां मंज़ूर थी वेंदी। हुकूमत वटि वोट पूरा आहिनि। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त सेनेट में असां वोट नंबर पूरा आहिनि। जीअं ई सभु वोटर पहुचंदा वोटिंग शुरू कई वेंदी। नायब वज़ीर आज़म इसाक डार सहाफ़ी जे सवाल जो जवाब ॾींदे चयो आहे त असांजा नंबर पूरा आहिनि। वोटिंग थींदी त सॼी ख़बर पइजी वेंदी। नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। 27 आईनी तरमीम जी मंज़ूरी लाइ सेनेट जो इजलास 3:30 वगे ताईं मुलतवी कयो वियो आहे। पीपल्स पार्टी अॻवाननि सां गॾिजाणी बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त 27 तरमीम अॼु ई सेनेट मां मंज़ूर थी वेंदी। हुकूमत वटि वोट पूरा आहिनि। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त सेनेट में असांजा वोट नंबर पूरा आहिनि। जीअं ई सभु वोटर पहुचंदा वोटिंग शुरू कई वेंदी। नायब वज़ीर आज़म इसाक डार सहाफ़ी जे सवाल जो जवाब ॾींदे चयो आहे त असांजा नंबर पूरा आहिनि। वोटिंग थींदी त सॼी ख़बर पइजी वेंदी।